अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो कादी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, तो जीअं अॼु अवां हीअ ॾिसो पिया लोकेशन ऐं हिते हिकिड़ी हॉस्पिटल आहे अल सारम हॉस्पिटल, जिते आऊं बीठल आहियां सादकाबाद अल सारम हॉस्पिटल में, जिते मुंहिंजे चाचे मोहतरम जी तबीयत ॾाढी ख़राब थी वई हुई ऐं उनखे जेको आहे इमरजेंसी हालत में हिते खणी आया आहियूं। उनखे का मसाने जी तकलीफ़ हुई ऐं जे करे उनखे दोस्तनि खे हिते शिफ्ट कयो अथसि में जेको एडमिट कयो अथसि। इंशाअल्लाह तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थी त मुंहिंजे चाचे जी सिहतयाबी जे लाइ दुआ घुरनि त जीअं अलाह पाक हुनखे सिहत तंदुरुस्ती अता फ़रमाए। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे लाइक ॾियो था, मूंखे कमेंट बि कयो था, मुंहिंजे हीअ जेके वीडियोज़ व्लॉग आहिनि जेके उहे पंहिंजे दोस्तनि में बि शेयर कयो था। इहा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं हुनखां अलावा मां दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदा रहंदुसि त मुंहिंजा जेके हीअ वीडियोज़ तव्हां आख़िर ताईं ॾिसंदव त जीअं मुंहिंजे हिन नाचीज़ जो को वॉच टाइम ठही वेंदो ऐं तव्हां दोस्तनि जी मां निहायत शुक्रगुज़ार रहंदुसि। वॾी महिरबानी थींदी तव्हां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशी जो आबाद जो। ऐं मां अव्हांखे ॾेखारियां पियो हीअ हॉस्पिटल जी जेका लोकेशन जी मां बीठल आहियां लोग। जी हाँ दोस्तों, अॼु मां सादकाबाद आयल आहियां ऐं मुंहिंजे चाचे जी जेका तबीयत नासाज़ हुई जेके उनखे हॉस्पिटल में खणी आया आहियूं। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थी पियो त मुंहिंजे चाचे जे लाइ उनजी सिहतयाबी जे लाइ ऐं दुआ घुरो त जीअं मुंहिंजो चाचो बहितर जेका थी वञे, उनजी तबीयत बहितर थी वञे। ऐं जेको उनजो हीअ ऑपरेशन आहे उनखे का तकलीफ़ आहे मसाने में का गुदूद आहिनि, उनजे करे जेको उनजो ऑपरेशन जे लाइ खणी आया आहियूं अस्पताल में। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थी पियो जेके मुंहिंजा सब्सक्राइबर दोस्त आहिनि, जेके मुंहिंजा फॉलोवर दोस्त आहिनि, सभिनीनि खे मां गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे चाचे जे लाइ स्पेशली दुआ कनि। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे सुठा लाइक ॾींदा आहियो, कमेंट ॾींदा आहियो। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद जो, हमेशह गुलनि जी टहकंदा टणंदा रहो। ऐं हीअ ॾिसो पिया हॉस्पिटल जी लोकेशन मां खे ॾेखारियां पियो। हीअ आहिनि मुंहिंजा चाचा। बसि तव्हां खां दुआ घुरूं था पिया तव्हां दोस्तनि खां त अलाह साईं ऐं मुंहिंजे चाचे को सिहतयाबी ॾे, तंदुरुस्ती ॾे। हीअ हॉस्पिटल जो मंज़रु आहे और ॾिसो पिया। अलाह ख़ैरु करे, अलाह न करे दुश्मन खे जेको आहे हॉस्पिटल में वठी अचे, हॉस्पिटल हुजे या कोर्टूं हुजनि, अलाह साईं हर मुस्लमान खे, हर इंसान खे इन्हनि बलाइनि खां परे रखे। दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे वॾा लाइक ॾींदा आहियो, कमेंट ॾींदा आहियो, शेयर कंदा आहियो। अञा बि मुंहिंजा दोस्त जेके आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ दोस्त क़रीब आहिनि, उन्हनि खे मां इहा गुज़ारिश कंदा रहंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि ऐं कमेंट कनि ऐं बेल आइकन खे दॿाइनि त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो अवां आसानी ॾिसी सघो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। तेसि ताईं मां अव्हां खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह वाहे।